सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पहिरों इज्जत हुजे या न हुजे असांखे कोई फिक्र न आहे, पर जॾहिं इज्जत शान मान मिले पोइ रुसवाई त छा थोरी गिला बि न थियणु खपे। इन असांखे मालिक असांखे नेचरली अहिड़ो बणायो आहे, इहा कुदरत जी वॾी वॾी रहमत आहे। ऐं जे पोइ हितां मक़सदु इहो हूंदो आहे त अॻु में उन सचे साईं चयो पतो न आहे कहिड़ा कहिड़ा जनम जीवन कर्म भोगे करे आयासीं ऐं कहिड़ा कहिड़ा भाग कर्म नसीब खणी आयासीं, कोई पतो कोन्हे। जेको बि कुझु अॻु में थियो सो थियो, पर हाणे असां इंसान बणिजी करे आहियूं। हाणे अगरि इंसान बणिजी करे आयासीं त पोइ असांखे हाणे इंसान थी करे रहणो आहे। हाणे असांखे अॻिते वधिणो, हाणे पोइ त न थियणो। हाणे अहिड़ा कर्म करणा नी, अहिड़ो सिमरन करिणो आहे, एतिरो चङो करिणो आहे जीअं असां जेतिरो संसार में वधूं ओतिरो इज़त शान ऐं मान में वधूं, ओतिरो बहितरी में वधूं। ऐं उन में वधण जो मक़सदु इहो हूंदो आहे असां सभु इंसान पंहिंजे कर्मनि ते यकीन रखंदा त जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल पाईंदासीं। कोई जहिड़ा जहिड़ा चङा कम चङा कर्म कंदा वेंदासीं ओतिरो ओतिरो असांखे मालिक जी रहमत मिलंदी वेंदी, आसीस मिलंदी वेंदी। ऐं जीअं जीअं आसीस ऐं रहमत मिलंदी वेंदी, असां वधंदा वेंदासीं त पोइ असां पोइ महिनत कयूं, असांखे महिनत जो फल हुजे, असांखे कर्म जो फल हुजे, असांखे आशीर्वाद जो फल हुजे, कोई बि हुजे। कॾहिं सचे साईं जी आशीर्वाद मिलंदी, असां वधंदा आहियूं, तरक़ी कंदा आहियूं। कॾहिं महिनत सां वधंदा आहियूं, कॾहिं सत्कर्मनि सां वधंदा आहियूं। लेकिन जेको बि हुजे असां अॻिते वधियासीं त पोइ असांजा कर्म महिनत रहमत उहा हलंदी अचे, उहा बंदि न थियणु खपे। असां उहो कंदा अचूं। कॾहिं बि असांजा अहिड़ा उल्टिया कर्म न थियनि, अहिड़ा ग़लति खाधा पाप अहिड़ियूं चीज़ूं न थियनि, ग़लति अमल अहिड़ा न थियनि जो वरी असां दुख ऐं दरदरता में पऊं, वरी तकलीफ़ ऐं परेशानी में पऊं। यानी पंहिंजो पाण खे संभाले हलूं। जेसि ताईं तकलीफ़ आहे तेसि ताईं ठीकु आहे, तकलीफ़ जे सुखनि में अचूं त पोइ असां पंहिंजा पेर पुख़्ता कयूं, पोइ असां पंहिंजा इरादा मज़बूत कयूं। हाणे मूंखे ग़लति कुझु बि न आहे करिणो। अगरि ग़लति कयो ऐं उनजो नतीजो अगरि असांखे कोई ग़लति मिलियो ऐं असांखे दुख तकलीफ़ दरदिरता आई त पोइ उहा बर्दाश्त न थींदी। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे सचे साईं चयो मज़बूत थी करे हलायो। ऐं पहिरियों इज़त ऐं रुसवाई हुजे त पहिरियों रुसवाई हुजे, बाद में इज़त मिले त पहिरीं रुसवाई ख़तमु थी वेंदी आहे। पर जॾहिं इज़त शान मान वारा बणिजूं, मालिक असांखे चङो बणाए त पोइ असांजो कोई अमल अहिड़ो न थिए जे वरी बाद में रुसवाई थिए, गिला थिए, कोई कुझु ग़लति करे। इज़त वारे थियण खां बाद पोइ माना असांजा कर्म एतिरा चङा हुजनि, असांजी हलत रहत उथी वेठी तौर तरीक़ो सभु कुझु एतिरो चङो हुजणु खपे जो असांजी इज़त ते आंच कॾहिं बि न अचे। अगरि ग़लति तरीक़ो अपनाईंदासीं, ग़लति हलंदासीं, ग़लति ज़बान हूंदी, ग़लति अमल हूंदा, ग़लति कर्म हूंदा त पोइ कुझु बि चई सघे थो, कुझु बि ॻाल्हाए सघे थो। ऐं असां थोरी गिला बि न ॿुधी सघंदा आहियूं, एतिरी वॾी रुसवाई कीअं ॾिसी सघंदासीं, एतिरो कुझु ॾिसंदासीं कीअं। तंहिंजे करे मालिक असांखे अहिड़ो बणायो आहे जो असांजी नेचर उन बणाई आहे त इज़त वारे थियण खां बाद असां कॾहिं बि रुसवाई जो मुंहुं न ॾिसूं।